सदर आसिफ अली ज़रदारी से मलेशिया के वज़ीर आज़म की मुलाकात। ऐवान सदर आमद ते सदर मुमलिकत मौजूद मेहमानन की आजा कई। मलेशिया के वज़ीर आज़म अनवर इब्राहिम के निशाने पाकिस्तान के एजाज़ से नवाज़ियो वियो। मलेशियन वज़ीर आज़म के एजाज़ ॾियण की तकरीब में वज़ीर आज़म शहबाज शरीफ, नायब वज़ीर आज़म इसाक डार, सेनेट चेयरमैन यूसुफ रज़ा गिलानी, स्पीकर सरदार अया सादिक, पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं वज़ीरन की शिरकत। मलेशिया के वज़ीर आज़म अनवर इब्राहिम की वज़ीर आज़म शहबाज शरीफ से मुलाकात। वापारी सहकार के वधाइण समेत ॿितरफ़नि लाॻापनि खे हथी ॾियण ते इत्तेफ़ाक़। मलेशियन वज़ीर आज़म सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ गज़ा में जंगबंदीअ जो मुतालबो कंदे चयो आहे त फ़लस्तीन जी नस्लकशी ऐं पालारेल कश्मीर में थींदड़ ज़ुल्म बंदि थियणु घुरिजे। मलेशियन वज़ीर आज़म चयो त पाकिस्तान सां समूरनि शोबनि में सहकार जारी रखियो वेंदो। वफ़ाक़ी वज़ीर मोहसिन नक़वी तहरीक इंसाफ़ के वार्निंग दे छॾी। मोहसिन नक़वी चयो आहे त जेकॾहिं सुभाणे कंहिं एहतिजाज कयो त पोइ मयार न करे। असांजी तयारी पूरी आहे। गैर मुल्की सरबराहनि जी मौजूदगी में एहतिजाज करणु दुरुस्त अमल न आहे। सऊदी ऐं चीनी वफ़द सुभाणे पाकिस्तान अची रहिया आहिनि। एहतिजाज सभिनी जो हक़ आहे पर मुल्क जी बदनामी न करियो। वज़ीर आला अली अमीन गंडापुर पंहिंजो फ़ैसिलो वापसि वठे। सियासत करे पर उहो तरीक़ो ठीक न आहे। इस्लामाबाद ते चढ़ाई करण न ॾींदासीं। सिक्योरिटी जे मामले ते का बि सौदेबाज़ी न थींदी। पार्टी पॉलिसी खिलाफ वोट कंदड़ पार्लियामेंटेरियंस जो वोट गणियो वेंदो। सुप्रीम कोर्ट पार्टी पॉलिसी खिलाफ कास्ट थियल वोट न गणण वारो फ़ैसिलो कल्ह अदम करार ॾेई छॾियो। आइन जे आर्टिकल 63 जी तशरीह बाबति सुप्रीम कोर्ट बार जी नज़रसानी अपील मंज़ूर। 5 रुकनी लार्जर बेंच इत्तफ़ाक़ राय सां मुख़्तसर फ़ैसिलो जारी करे छॾियो। तफ़सीली फ़ैसिलो बाद में जारी कयो वेंदो। पीटीआई बानी खे वीडियो लिंक ज़रिए सुप्रीम कोर्ट में पेश थियण जी इजाज़त न मिलण ते वकील अली ज़फ़र ॿुधणी जो बाइकाट कयो। सियासी जमायतूं चीफ जस्टिस या जज जी न पर पंहिंजे सरबराह जे मातहत हूंदियूं आहिनि। जज केरु थींदो आहे? मेंबर खे मुनहरफ चवण वारो। उहो सियासी जमायत जे सरबराह जो अख्तियार हूंदो आहे। जज चूंडियल नाहे हूंदो। कैसे दायरे में रहण घुर्जे। चीफ जस्टिस काज़ी फाज़ी सां जा रिमार्क्स। चीफ जस्टिस चयो त केरु ख़ुशि थिए या न, आइन ते अमल करण जा सभु पाबंद आहिनि। जस्टिस जमाल मंदोखेल चयो आहे त वोट करण जो हक़ पार्लियामेंटेरियन जो आहे। सियासी जमायत जो हक़ कीअं थी सघे थो? आइनी तरमीमनि वारो बिल इन क़ाबिल नाहे जो हिमायत कई वञे। तकड़साज़ी आहे। चयो वियो त आचर ते बिल मंज़ूर न थियो त सूमर ते आसमान किरी पवंदो पर हिकु तारो बि न किरियो। मैच फिक्सिंग ऐं ख़रीदो फ़रोख्त न थियणु घुरिजे। जेयूआई सरबराह मौलाना फज़लुर रहमान जी इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस। मौलाना फज़लुर रहमान चयो त हुकूमत सां कंहिं बि सूरत में गॾिजण लाइ राज़ी न आहियूं। हुकूमत खे अपील आहे त शिंघाई ताउन तंज़ीम जे इजलास ताईं आइनी तरमीमनि वारो बिल मुलतवी करे। मुख़ालिफ़ धुर खे चवां थो त हू बि एहतिजाज न करे। पीपल्स पार्टी फ़लस्तीन मार्च में शिरकत जे जमायत इस्लामी की दावत क़बूल करे वरिती। जमायत इस्लामी जे अमीर जी पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी से मुलाकात। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त पीपल्स पार्टी ऐं जमायत इस्लामी जा इख़्तिलाफ़ हिक तरफ़ पर फ़लस्तीन जे मसइले ते हिक पेज ते आहियूं। समूरनि पार्टियुनि खे चवंदासीं त मज़लूम फ़लस्तीनियुनि जो आवाज़ बणिजण लाइ साथ ॾियनि। सिंध असेंबली जी पब्लिक अकाउंट्स कमेटी ऑडिट रिकॉर्ड फराहम न करण ते कराची तालीमी बोर्ड के ऑडिट ऑफिसर्स के मुअतल करण जो हुकुम ॾेई छॾियो। चेयरमैन निसार खोड़ो की सदारत हेठ सिंध असेंबली जी पब्लिक अकाउंट्स कमेटी जो इजलास कराची तालीमी बोर्ड जे साल 2012 खां 2021 ताईं 10 सालनि जे ऑडिट पेरा जो जाइज़ो वरितो वियो। रिकॉर्ड फराहम न करण ते निसार अहमद खोड़ो जो तालीमी बोर्ड के इख्तियारनि ते कावर जो इज़हार। ऑडिट ऑफिसर ज़ाहिद अली लाखो ऐं सैद शाइक अली के मुअतल करण जो हुकुम।
वज़ीर आला पंजाब मरियम नवाज़ चयो आहे त कुझु माण्हुनि खे भुल आहे, दहशतगर्दनि खे मुंहुं ॾियणु ईंदो आहे। पंजाब जो अवाम हिननि जी कंहिं बि एहतिजाज सॾ ते ध्यानु नथो ॾिए। ज़हनी मफ़लूज माण्हुनि खे न कमु थो थिए ऐं न वरी कंहिंखे कमु करणु ॾियनि था। हर रोज़ नाटक करण सां अवाम जी ख़िदमत में खलल पैदा थिए थो। पीटीआई सुभाणे इस्लामाबाद जे टी चौक ऐं छंछर ते लाहौर में हर सूरत में एहतजाज करण जो ऐलान करे छॾियो। अपोज़िशन लीडर उमर अयूब चयो आहे त लंडन प्लान तहत आईनी तरमीम कई पई वञे, पर ही करे न सघंदा। सुभाणे टी चौक ते लाज़मी एहतजाज थींदो, केर बि रोके न सघंदो। सेनेटर फैसल वावड़ा इस्लामाबाद में एहतजाज वारे मामले ते सुप्रीम कोर्ट खे मुदाख़लत करण जी अपील करे छॾी। फैसल वावड़ा चयो आहे त पीटीआई वारा लाश किराइण चाहिनि था, बदमनी करे मासूम शहरनि खे माराइण चाहिनि था। पीटीआई बानी जे दिमाग़ में रुगो विगोड़ भरियल आहिनि। अली अमीन गंडापुर बि अमन लाइ ख़तरा पैदा करे रहियो आहे। अहिड़े वक़्तु जॾहिं मुल्की मशत बहितर थी रही आहे, परदेही महिमान बि पाकिस्तान में अची रहिया आहिनि। पीटीआई जो एहतजाज करण सम्झ खां ॿाहिरि आहे। सिंध हुकूमत पाणीअ जे विर्छ बाबति कानून साज़ीअ जूं तयारियूं शुरू करे छॾियूं। वाटर कमेटी जे पहिरें इजलास में मुशावरत। चेयरमैन प्लानिंग एंड डेवलपमेंट नजफ अहमद शाह जी सदारत हेठ इजलास। आबपाशी खाते जे सेक्रेटरी ऐं ॿियनि जी शिरकत। सिंध में पाणी जी विर्छ ऐं पाणी जे नवनि कानूननि बाबति ब्रीफिंग। सिंध वाटर एंड एग्रीकल्चर ट्रांसफॉर्मेशन प्रोजेक्ट पारां कमेटी में रिपोर्ट पेश। चेयरमैन कमेटी चयो त सिंध में सभ खां वधीक माहौलियाती तब्दीली असर अंदाज़ थी आहे। सिंध हाई कोर्ट आक्सबे जे रहवासियुनि खे बेदख़ल ऐं हिरासा करण खां रोके छॾियो। स्टे ऑर्डर में बि वाद। कराची जे इलाइक़े आक्सबे में डीएचए खे 6000 एकड़ ज़मीन ॾियण ख़िलाफ़ दरख़्वास्त ते ॿुधणी थी। चीफ सेक्रेटरी ऐं बोर्ड ऑफ रेवेन्यू पारां जवाब जमा न कराइण ते अदालत पारां कवड़ जो इज़हार। अदालत जो ॻोठ आबाद स्कीम बोर्ड ऑफ रेवेन्यू सिंध खे इलाइक़े जो मुकमिल सर्वे करण जो हुकुम। जस्टिस सलाउद्दीन पवर रिमार्क्स ॾिना त रिपोर्ट मूजिबि इलाइक़े में 58 ॻोठ आहिनि। सिंध हुकूमत ॿुधाए त ज़मीन डीएचए खे अलाट कई वई आहे या न। जस्टिस अमजद सेतो रिमार्क्स ॾिना त 9 डीएचए पहिरियां ई मौजूदु आहिनि। 10 बि ठाहियो पर हू मुतमिन न थींदा। कोयटा में जानियुनि जी बस खाई में किरी पई। औरतुनि ऐं ॿारनि समेत 8 ॼणा फोत थी विया, 25 खां वधीक ज़ख़्मी। वज़ीर आला बलूचिस्तान सरफराज़ बुगटी पारां हादसे ते अफ़सोस जो इज़हार। ज़ख़्मी जे बहितर इलाज जूं हिदायतूं। सिंध यूनाइटेड पार्टी इर्सा एक्ट में तरमीम ऐं नवां किनाल कढण वारे फ़ैसिले खे सिंधु सुकाइण जी साज़िश करार ॾेई छॾियो। बिरशा में एसयूपी जो वर्कर्स कन्वेंशन। पार्टी सदर सैयद ज़ैन शाह चयो आहे त धरती धन जे हक़नि ख़ातिर भिटाई जी नगरी तां जदोजहद जो ऐलान कयूं था। समूरनि सियासी धुरियुनि खे गॾिजी आवाज़ उथाइण जी दावत ॾियां थो। डहर खे विचो ॻोठ समंदर भयो में पुट मामूली ॻाल्हि त फायरिंग करे माउ खे क़तल करे छॾियो। जवाबदार शफन भयो। 45 वरनि जी माउ हुज़ूरा खे पिस्टल जा फायर करे क़तल करण बाद फरार थी वियो। ॾखण वेझो ॻोठ कादिर बख़्श वगण में कान्हे जे पुराणे तकरार तां झेड़ो औरत क़तल। खरोस बिरादरी जे 2 धुरनि में तकरार तां हथियारबंद 26 वरनि जी नसीम ख़ातून खे क़तल करे छॾियो। पुलिस औरत जो लाश अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। धुरनि में छिकताण वधी वई। शाहपुर जानिया भरिसां मुबैना तौर घरू अणबण तां पणियल औरत क़तल। पब जो थाणे जी हद ॻोठ नांगो शाह में 40 वरनि जी ज़रीना चांडियो क़तल। मौतुल जे भरियल इल्ज़ाम हणंदे चयो त भेण खे संदसि मुड़ुस साबिर ऐं ॾेर क़ाबिल चांडियो घरू अणबण तां क़तल कयो आहे। लाश जो पोस्टमार्टम कंदड़ डॉक्टर जो चवणु आहे त औरत ते वेझे खां फायर कयो वियो आहे।
इस्लाम कोट वेझो एंगरो मोड़ वटि रोड हादसे जे ज़ख़्मी औरत फोतुनि जो अंग 3 थी वियो। ज़ख़्मी औरत शांति मिठी जी अस्पताल में इलाज दौरान ज़ख़्मनि जी सट न सहंदे दम ॾेई छॾियो। हादसे में गुलाब मेघवाड़ ऐं संदसि भाइटी मुस्कान थॾे ते फोत थी विया हुआ। 3 घर भातियुनि जे फोत थियण ते ॻोठ में सोगवारो माहौल। खटो में गुलामला भरिसां कार बाह में किरी पई, 1 ॼणो फौत 1 ज़ख़्मी। कराची खां गुलामला वेंदड़ कार बरोसर कॉलोनी लिंक रोड ते तेज़ रफ़्तारी सबब ड्राइवर जे कंट्रोल मां निकिरी बाह में किरी पई। कार में सवार इमरान मुगिल थॾे ते फौत थी वियो। तैमूर मुगिल सख़्त ज़ख़्मी थी पियो, अस्पताल मुंतक़िल। जामशोर में पुलिस जे मुबैना तशद्दुद में मार थी वियल नौजवान जो 6 पुलिस एहलकारनि समेत 9 ॼण मथां केस दाख़िल। हलंदड़ साल 27 जुलाई ते सेवण थाणे में पुलिस एहलकारनि जे मुबैना तशद्दुद में नौजवान खलील सोलंकी मारिजी वियो हो। सेकंड एडिशनल सेशन जज जामशोर कोटड़ी जे हुक्म ते मक़तूल जी अमड़ सकीना सोलंकी जी फरियाद ते 6 पुलिस एहलकारनि समेत 9 ॼणनि मथां केस दाख़िल कयो वियो। FIR में सेवण थाणे जो अॻूणो SHO मज़हर नाइट, वॾो मुंशी अमानुल्ला मल्हा, हेड कांस्टेबल मंसूर, एहलकार इम्तियाज़ मेमून, बशीर अबड़ो, मुबीन हालेपोटो, फहीम देथो, अयूब ऐं अब्दुल गफ़ार देथो जवाबदार नामज़द। कुल भरिसां गड़ियसन मां अगवा थियल नौजवान सदाम भट्टी बाज़ियाब, वारसन तस्दीक करे छॾी। इलाइक़े में चोबोल आहिनि त नौजवान खे भूंग भरे बाज़ियाब करायो वियो आहे। पुलिस दावा कई आहे त धाड़ेलनि सां मुक़ाबिलो करे सदाम भट्टी खे बाज़ियाब करायो आहे। घोसपुर में मुखबिन जी बाज़ियाबी लाइ बुगटी बिरादरी जे माण्हुनि जो 9 कलाकनि खां लॻल धरणो ख़त्म। 8 ॾींहं अॻु अगवा थियल असदुल्ला बुगटी, मंसूर बुगटी, इरफान ऐं हैरदीन जी बाज़ियाबी लाइ बुगटी बिरादरी जे माण्हुनि एंडर्स हाईवे ते धरणो हणी सिंध पंजाब दंग बंदि करे छॾियो। गाॾियुनि जूं कतारूं लॻी पयूं। SSP कश्मीर पारां मुखबिन खे जल्द बाज़ियाब कराइण जी ख़ातिरिन ते 9 कलाकनि खां लॻल धरणो ख़त्म कयो वियो।